सैयद जेका सिंध में आज़ादीअ जो फिक्र ॾेई सिंधी नौजवाननि में ज़हननि में दिलनि में दिमाग़नि में जेका धरती माउ जी मोहब्बत सिंध जी अज़मत सिंध जे शानदार माज़ी ऐं हाल ऐं मुस्तक़बिल खां जे वाक़ुफ़ कयो आहे उन्ही सैयद अहिड़ा त आशिक़ पैदा कया आहिनि जेके माण्हू कल चवनि पिया त साईं जीएम सईद सां गॾोगॾु सिंधु देश जी तहरीक ख़तम थी वेंदी दफ़न थी वेंदी त अॼु उन्हनि माण्हुनि खे हिते अची ॾिसणु खपे सही सैयद जा फॉलोअर ॾींहों ॾींहुं घटिजनि कोन था पर हर ॾींहुं हिननि जी विख अॻिते आहे हर ॾींहुं कॾहिं चवणा आहिनि कॾहिं ॾहणा आहिनि कॾहिं किरोड़े थींदा